तव्हां शादी कॾहिं कंदियूं? अव्हां जी शादीअ जी उमिरि त निकिरी वई आहे। ही अहिड़ा सवाल आहिनि जेके आम तौर ते छोकिरनि खां वधीक छोकिरियुनि खां पुछिया वेंदा आहिनि ऐं जॾहिं शादी थी वेंदी आहे त साॻिया माण्हू वरी सवाल मटाए छॾींदा आहिनि, पर संदन सवाल कॾहिं ख़तम न आहिनि थींदा। जिन जी शादी नाहे थी हूंदी या जेके नारियूं शादी न करणु चाहींदियूं आहिनि उन्हनि खां बि अहिड़ा सवाल थींदा रहंदा आहिनि जंहिं सबबि मथनि दबाव पवंदो आहे। पर जेकॾहिं शादी थी वेंदी आहे त सवाल इहो पुछियो वेंदो आहे, ॿार कॾहिं थींदो? हर तक़रीब ऐं दावत में अहिड़ा सवाल न रुॻो अजाया पर मुआशरे जी सोच खे बि ज़ाहिर कनि था। पर जॾहिं नारी ॻोरहारी थींदी आहे त सभु औरतूं खेसि मुफ़्त मशवरा ॾींदियूं आहिनि ऐं सॼो ख़ानदान ऐं अहिड़ा माण्हू सलाहूं ॾींदा आहिनि जिन खे सुञाणींदा बि न आहिनि। अहिड़नि ई सवालनि, ग़लतफ़हमियुनि ऐं टोटकनि बाबति ॼाणींदासीं जिन जी अव्हां खे बि ख़बर हुजणु घुरिजे। चवंदा आहिनि त जीअं ॿारु पैदा थिए त उनखे कपिड़े में सुक वेढ़े छॾिजे, न त ॿार जूं ॼंघूं ऐं ॿाहूं न आहिनि वधंदियूं। पर ईअं बिल्कुलु नाहे, इहा रुॻो हिकु ग़लतफ़हमी आहे। खोड़ माण्हू इहो बि चवंदा आहिनि त ताज़ो ॼावल ॿार जा कपिड़ा 40 ॾींहं खां वधीक घर में न रखो, न त बदकिस्मती थींदी आहे। पर हक़ीक़त में इहा रिवायत तॾहिं पई त जीअं ॿार जो पीउ ॿारनि जा कपिड़ा जल्दी ख़रीद करे। इन जो ख़तरे सां कंहिं क़िस्म जो को वास्तो नाहे। के माण्हू इहो चवंदा आहिनि त ॿार जी पैदाइश खां पोइ 40 ॾींहं ताईं माउ खे घरां न निकिरणु घुरिजे या ॻोरहारी औरत सिज लथे महिल घरां न निकिरे, न त जिन भूत जो असरु थींदो। हूअं त ॿार जी पैदाइश बैदि माउ जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे, पर घर मां ॿाहिरि निकिरण ते पाबंदी लॻाइणु रुॻो हिकु ग़लतफ़हमीअ खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे। ॻोरहारी औरतुनि बाबति चयो वियो हूंदो आहे त चंड ग्रहण दौरान मोहतात रहनि, न त कुझु बि थी सघे थो। औरतुनि खे कमरे मां निकिरण ई नाहे ॾिनो वेंदो, या वरी इहो चयो वेंदो आहे त औरतूं छुरी ऐं कैंची न हलाइनि, न त जेको ॿारु पैदा थींदो उन जे जिस्म जो को हिसो कटियलु हूंदो। कुझु हैरान कंदड़ ॻाल्हियूं इहे बि आहिनि त चवंदा आहिनि वॾी उमिरि में ॻोरहारी थियणु ठीकु नाहे, न त मसइला थी सघनि था। ऐं इहो बि चवंदा आहिनि त नारेल खाइण सां ॿारु भूरो पैदा थींदो आहे। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त माण्हू ॿारु पैदा थियण खां अॻु खोड़ अहिड़ा टोटका इस्तेमालु कंदा आहिनि त ॿारु भूरो पैदा थिए। इहो सम्झणु ज़रूरी आहे त ॿार जो रंग मुकमल तौर ते जीनियात सां जुड़ियल हूंदो आहे ऐं ॿार जी सिहत इन ते भाड़े थी जेको अव्हां खाईंदा आहियो। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त ॿार ऐं ॻोरहारियुनि औरतुनि ते जेके टोटका आज़माया वेंदा आहिनि उहे नुक़सान बि ॾेई सघनि था। अहिड़नि अफ़वाहुनि, ग़लतफ़हमियुनि ऐं वहमनि ते कन ॾियण बदिरां माउ खे पंहिंजी ऐं ॿार जी सिहत ते ध्यानु ॾियणु घुरिजे।